नासिर राधड़ में बरसात तबाही मचाए छॾी आहे। 60 सैकड़ो जायूं रही पड़ती वयूं आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन वाइल साहब अपडेट करे रहियो आहे। राधड़ खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर मुनीर सुमरो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे राधनि जी सूरत हाल खां आगाह कंदो हलां त हिते बि पूरी सिंध जी तबाही मची वई आहे। बरसाति तबाही मचाए छॾी आहे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त राधनि जे जेके थाणो आहे उहो बिल्कुलु पाणी हेठि अची वियो आहे ऐं उन तरफ़ को बि रस्तो वग़ैरह न आहे। ऐं मां तव्हांखे हिते जेको आहे सो ग़रीबनि जे जेको झुगनि जे बाबति ॿुधाईंदो हलां त राधनि में 60% जेके आहिनि उहे झुगा ड्रही पट थी चुका आहिनि। ऐं सरकारी जेके कैंपिन जी ॻाल्हि कंदो हलां त उन्हनि वटि का बि हाणे गुंजाइश न आहे जेको आहे सो कैंपिन तरफ़ जेको आहे सो माण्हू वञी रहनि। ओॾे जॻह बिल्कुलु फुल लॻी पई आहे। माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। जेके बि अचनि वञनि था सामान वामान खणी रोईंदा रड़ंदा जेको आहे सो वञनि था त असां काॾे वञूं, असां कीअं कयूं। ॾाढो जेको आहे सो हिते परेशानीअ वारो जेको माहौल लॻो पियो आहे। इंतिज़ामिया जो इहो चवणु आहे त बरसाति चारो तरफ़ पाणी आहे। असां पाणी जेको आहे सो कहिड़े तरफ़ कढूं। इंतिज़ामिया ख़ुदि पाण मुतासिर थी वई आहे। उन्हनि जा पाण जेको आहिनि सो घर ड्रही पट थी विया आहिनि। केतिरा ई घर जेको आहे सो ड्रही पट थी विया आहिनि। हिते जेको आहे सो क़यामत जहिड़ा मंज़र लॻा पिया आहिनि।